नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीरजोॻोठ में खबर ॾींदा हलूं त नादरा आफिस रिश्वत जो अॾो बणजी वियो। नादरा इंचार्ज अली मेहदी शाह सफ़ाई समेत पीअण जो पानी फराहम न करण, टोकन पैसनि में ॾियण ते अवाम जो एहतजाज। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीरजोॻोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नोमान ख़ासकेली पंहिंजी इन रिपोर्ट में। नहीं हिते पानी आहे, नहीं हिते सफ़ाई सुथराई जो अमल बहितर आहे, नहीं हिते कंहिं क़िस्म जो को डिसिप्लिन आहे। औरतूं मर्द सभु हिते मिलियल जुलियल बीठा आहिनि, को हिते इंतज़ाम न आहे। इन हवाले सां अचो त हिते मौजूदु माण्हुनि ऐं औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। आवाम खे ज़रूरु खपे त हे जेके असांजूं भेनर अमड़ियूं अचनि थियूं उन्हनि जे का वेहण जी का सहूलियत हुजे। हे जेके एतिरा छपरा मथे लॻल आहिनि हिननि जे लाइ का महिरबानी करे हे हेठि को लॻे। हिननि जे लाइ का वेहण जी तकलीफ़ का उतरण जी तकलीफ़ आहे। जे अगरि कंप्यूटरनि जी अंदरि का कमी आहे त उन्हनि खे निज़ाम ॾिनो वञे त हिते अला तोखे हिन किथे को एतिरो हाणे 67 नंबर आहे, 67 नंबर मुंहिंजो आहे, उहो हिन महिल ताईं न हलियो आहे। जो हिनखे सॼो छा निज़ाम आहे तव्हांजो, छा ॻाल्हि आहे तव्हांजी, त इहा महिरबानी करे इन्हनि जे लाइ कोई कमु त हिननि जे लाइ को खाइण पीअण कंहिं शइ जी बि न आहे। टे काउंटर हिकिड़ो माण्हू थो संभाले, जंहिंजे करे इहा आवाम परेशान आहे। हिकिड़ो माण्हू जो टे गायूं संभालींदो त इहा हालत हूंदी नी। तव्हां पाण ॾिसी सघो था असां पैसो बि हले पियो आहे अॼुकल्ह ईअं ई एहसासदारनि मां हिन खे पैसा था मिलनि, उहो तव्हां नथा ॾिसो। हुते हज़ार औरतुनि जा थो कटिजे, केतिरी न्याणियुनि जा था कटिजनि, उहो उन्हनि खे शर्म हया नथो अचे त किन औरतुनि जा उहे बि पैसा आहिनि। हाणे हिते बि सिफ़ारिश आहे पैसा को वसीले खे वठी अचे, को कंहिंजो वाक़ो आहे। वरी इहा ख़बर हुजे त असां तव्हांखे रिकॉर्डिंग करे न ॾेखारियूं। हिते पाणी वग़ैरह जी सहूलियत आहे, सुठी इंतज़ामिया न आहे। 12 ॾींहं थियो आहे जेके हक़ीक़ी लाइन में बीठो आहे, 12 ॾींहं थियो आहे मूंखे 12 ॾींहं थियो आहे। या के टोकन ॿारे हिक खां पोइ बंदि था थी वञनि, हलिया था वञो, या असांखे सॾु नथो थिए बिना सॾा अंदरि हलिया था वञनि। बिल्कुलु नादरा ते मौजूदु माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो चवणो त हिते कंहिं क़िस्म जी का बि सहूलियत न आहे। हुननि गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां अपील कई आहे त हिते सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं असां मुश्किलातूं असांजी दूर थी वञनि। कैमरामैन अब्दुल बास मेमन सां गॾु नोमान ख़ासकेली अवामी न्यूज़ पीरजोॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।